तुंहिंजो छा मसलो आहे दा? साईं असांजो इहो मसलो आहे, असां ग़रीब आहियो, खंड चांहि वठी मोठी वञूं पिया घर। जी जी। लग रखियल फ़क़ीर खां 3 ॼणा हथियारनि सां आया आहिनि, असां खां गाॾी खसे ग़रीबनि खां विया आहिनि। इंचार इहो अनवर लेगारी असां आयासीं ग़रीब NC कटराइण, असांखे जवाबु ॾेई वियो। असां वियासीं ड्रिगबाला, सूबेदार उतां NC कटरायोसीं बि सूबेदार कुझु ई कोन कयो असांजे लाइ। अॼु 3 ॾींहं जो असां रुलंदा था वठूं, असांजो लाइ कुझु ई कोन थो थिए। भला असां ग़रीब कहिड़ो गुनाह उन्हनि जो कयो? असां मज़लूम माण्हू हुआसीं, बछड़े वाले नंढड़ो मूंसां गॾु हो। असांखे धकूं बि हया आहिनि, कुंदाकूं बि हया आहिनि, लटूं बि हया आहिनि। असांजा किसा बिसा फाड़े उहो कपिड़ा, जेके असांजा पैसा बि 10,000 खनि 8 हुया उहो बि खसे विया आहिनि। ॿियो सामान गाॾी ट्रेनिंग मॉडल बि खसे विया आहिनि। असां ग़रीबत को क़ुर शरीफ़ कयो, जो केरु असांजो मदद करे इन क़ुर जे मुआबिक़ करे, जो असां त ग़रीब आहियूं। असांजा इहे हवाल आहिनि। हद जो इंचार्ज छा थो चए? हद जो इंचार्ज असांखे जवाबु ॾेई वियो, चई इन होटल खां वेही अनवर चयो। जी जी। इन होटल में चोर वेही, अड़े तोखे ख़बर आहे चोर वेहनि था बि इन होटल ते। जी जी। असां धंधा पोड़ा आहियूं, असां सुञाणो बि कोन था। जी जी। चई इन होटल खां तुंहिंजे पोयों पिया आहिनि। हाणे साईं एतिरो बि हुनखे ख़बर आहे, NC मां कोन कटींदुसि ॾिर्घ वञो। हाणे मां पोड़ो पंथ ॾिर्घ वञा, सही। पोइ मजबूर थी हिकिड़े माण्हू खे मां इहो 200-300 पैसा ॾिना स्कूटर वारे खे। जी जी। ड्रिघ मां वञी NC कटरायमि। जी जी। त बि हद जो सूबेदार आहे, उहो बि कुझु कोन कयो। अॼु 3 ॾींहं जी। असां रुलंदा था वठूं। माना हद जो इंचार्ज ये सभु कुझु ख़बर आहे? हद जे इंचार्ज वारे खे सभु कुझु ख़बर आहे न। उहो चयईं त इन होटल में वेहनि था बि चोर, असांखे ख़बर आहे। ईअं मुंहिंजे हमरा सां हुन ॻाल्हाए वियो। हाणे तूं SP जॾहिं तोखे ख़बर आहे, चई तुंहिंजे पोयों हितां पिया आहिनि, ईअं बि हुन ॻाल्हायो। हद जो इंचार्ज अनवर लेगारी। त बि असांखे NC बि कटरा कोन ॾिनी। मां ओॾे ई बंदी थियो आहियां, ओॾे ई बि कुझु मुंहिंजो दाद फिराद न थियो। हुकूमत कुझु ई कोन कयो। असां काॾे वञूं भला?